अजीज़ान गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अवां मुबारकनि जे लाइक़ आहियो। जो अहिड़े फितने जे ज़माने में, अहिड़े बेहयाई बुछड़ाई जे ज़माने में अहिड़े इंटरनेट ऐं टच मोबाइल जे ज़माने में अहिड़े राग ऐं साज़ ऐं गाने ऐं फिल्मनि जे ज़माने में अवां हिम्मत करे अची अल्लाह ताला जे घर में मस्जिद शरीफ में वेठा हो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, कुरान शरीफ सरापा हिदायत आहे। ऐं मोमिन मुसलमान के कुरान शरीफ जे ॿुधण खां बाद में चूं या चां करणी नाहे, अगर या मगर करणी नाहे, अटकल या सटकल करणी नाहे। कुरान मजीद ॿुधंदो वञे, लबैक चवंदो वञे, मञींदो वञे, अमल कंदो वञे, इहा ई मुसलमानी आहे, इहा ई प्यारे नबी मोहम्मद करीम जी ग़ुलामी आहे। इहो ई ईमान आहे। बाक़ी जेको माण्हू कुरान मजीद में चूं चां कंदो, अगर मगर कंदो, हीअं हूअं कंदो, अटकल सटकल कंदो, उहो दुनिया में बि रुसवा ऐं ख़्वार रहंदो, क़ब्र क़यामत में बन जे लाइ अज़ाब ई अज़ाब ॾिया। तंहिंजे करे महिरबानी फरमाए कुरान मजीद ते पंहिंजो यकीन पैदा कयो, वेसाव पैदा कयो। तॾहिं तव्हां मंज़िल कामयाबी वारी माणींदव। मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सुगुरी तिलावत कयमि, इन में अल्लाह ताला नबी मोहम्मद करीम जो मेराज बयान फरमायो आहे। ऐं इन ई आयत सगोरी में अल्लाह ताला खोड़ ॻाल्हियूं सम्झाए वियो आहे। ऐं उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। पहिरें नंबर ते सचो त मेराज मोहम्मदी बरौक आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे त अल्लाह ताला असांजे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम के अर्श मौला ते घुराए रूबरू पंहिंजो दीदार ऐं कचहरी ऐं पंहिंजो भाकुर नसीब फरमायो। हिकिड़ा चवंदा न साईं, नबी साईं अर्श मौला ते न वियो आहे,
नबी से ख्वाब पे ॾिठो। हज़रत अब्दुल्ला फरमाए तो अन्ना मुहम्मदन रा रब्बहु लैलतल मेराज। तो मेराज वारी रात असांजो नबी मिठड़ो मोहम्मद करीम रूबरू रब जो दीदार अर्श मौला ते करे आयो आहे। ऐं कुरान मजीद में भी इहो ज़िक्र आहे। सॼो मेराज जो वाक़ियो इन आयत में समायल आहे। नंबर पहिरें ते त इहे सभु ॻाल्हि मञो त असांजे नबीअ खे अल्लाह ताला हक़ीक़तन अर्श माला ते घुरायो आहे। इहो मेराज जो वाक़ियो सॼो सचो आहे। ऐं नंबर ॿ ते इन मेराज जे वाक़े में अल्लाह ताला असां तव्हांखे इहा ॻाल्हि बि सम्झाई आहे त मूंखे मिठड़ो मोहम्मद करीम एॾो प्यारो आहे, एॾो प्यारो आहे, एॾो प्यारो आहे जो मां अल्लाह ताला अर्श माला ते घुरायोमांसि। इहा अल्लाह ताला मोहब्बत पंहिंजे नबी मोहम्मद करीम सां ज़ाहिर कई। ऐं टे नंबर ते अल्लाह ताला हीअ ॻाल्हि बि सम्झाई आहे त मिठड़े मोहम्मद करीम खे ग़ैब जो इल्म चओ न हो। सची ॿुधायो, जे हुज़ूर खे इल्म हुजे हाँ त मूंखे रब मेराज कराईंदो हिन राति त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम खे निंड अचे हा या साईं जन सुम्हनि हा। मालूम थियो त मिठड़े नबी मोहम्मद करीम खे इल्म ग़ैब न हो। जे हुजे हा नबी साईं खे इल्म ग़ैब त साईं जन आराम पज़ीर छो थियनि हा, इंतज़ार करनि हा। अॼु असांजा दोस्त इल्म ग़ैब जूं गुणियूं था विरहाईंदा वञनि। हुनखे इल्म ग़ैब ॾिनियूं वेठा आहिनि, हुनखे इल्म ग़ैब ॾिनियूं वेठा आहिनि। साईं असांजो पीर कामिल आहे, हर शइ ॼाणींदो आहे। पीर मथे कन नबी मिठड़ो मोहम्मद करीम मथे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवल रहमानुर रहीम। अञा आस्ते जाके सुभान अल्लाह। फरमाए कुल्ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक। साईं जन फरमायो मां वटि अल्लाह जा ख़ज़ाना न आहिनि। हुज़ूर दो फरमायो और साईं जन फरमायो जॾहिं
मुझे प्यारे नबी मुझे मिठड़े मोहम्मद करीम सोने सही फरमायो जेकने मौत अल्लाह जा खजाना हुजन तो मां पंहिंजनि घर वारनि खे सभिनी औलाद वारो बणाया मां वटि खजाना हुजनि अल्लाह साईं जा तो मां पंहिंजे प्यारे मां प्यारी घरवारी आशा सिद्दीक़ा खे दर्जन पुटनि जा ॾेई छॾिया साईं मां वटि जेकॾहिं अल्लाह जा खज़ाना हुजनि तो मां ॿ महीना बुख ते न गुज़ारिया मुंहिंजा घर भाती बुख ते न गुज़ारनि साईं मां वटि अल्लाह जा खज़ाना हुजनि तो मां नबी मोहम्मद करीम अल्लाह दुआऊं न घुरा बजने सब कुछ मां वटि हुजे तो मां छो दुआऊं घुरा साईं फरमायो मां वटि अल्लाह जा खज़ाना न हुया नबी ने फरमायो न थींदा अल्लाह पाण पंहिंजनि खज़ाननि जो मालिक आहे मां त अल्लाह जे दरबार ऐं दरगाह में हथ रखण वारो आहियां दुआ घुरण वारो आहियां मां अल्लाह खे अर्ज़ करण वारो आहियां पोइ उनजी मर्ज़ी आहे जेका ॻाल्हि मञे उनजी मर्ज़ी आहे जेका ॻाल्हि न मञे हू पंहिंजे हा मर्ज़ी जो मालिक आहे हुन ते को ज़ोर न आहे को जबर न आहे अल्लाह बेनियाज़ बेपरवाह वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह रब्बुल आलमीन अञा वॾी आवाज़ सां छो थी रहिया आशा साईं मदीने जो ॿार आयो आहे ॾाढियूं मिठियूं ॿोलियूं ॿोले तू रोई पई काश मूंखे बि औलाद हुजे पुट न त न्याणी हुजे साईं जन हथड़ा कया फरमायूं आशा मुंहिंजे हथ में कुझु ई न आहे जे हुजे हा त तोखे मां न रुआरिया हर शइ अल्लाह जे हथ में आहे रब मर्ज़ी जो मालिक आहे अल्लाह जेकॾहिं ॾियण ते अचे त हुनजे तो देरि ई न आहे पर जे नथो ॾे त मां मोहम्मद करीम तोखे पंहिंजी ज़ाल खे पंहिंजी प्यारी घरवारी खे पुट त पंहिंजी जाइ ते पर न्याणी बि नथो ॾेई सघां अॼु माण्हू पीरनि फ़क़ीरनि खे हर शइ ॾिनी वेठा आहिनि त अल्लाह हुननि खे मालिक बणाए छॾियो आहे मिठड़े नबी मोहम्मद करीम के अल्लाह से मालिक न बनायो हर शइ जो पीर फ़क़ीर मथे थिया साईं असांजो कामिल पीर आहे कामिल पीर तव्हां वारो मथे या मिठड़ो नबी मोहम्मद करीम मथे ॻाल्हायो कुछ सोचो तो सही कुछ कुरान मजीद तो समझो वला आलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक साईं फरमायो अल्लाह जा खजाना नाहिन साईं फरमायो मागे गैब जो कुछ जो इल्म नाहे साईं फरमायो मां मलाइकन मुनाया
साईं फरमायो मां बशरा मां इंसाना या रब मेहरबानी फरमाई आज जो नबूवत नसीब फरमाई दे शरी नबी न क्यों दे पर सरताज लंबिया भी बनाओ दे सरदार लंबिया भी बनाओ दे इमाम लंबिया जो भी इज़्ज़त नसीब फरमाए शरी इमाम लंबिया पर खातमुन नबी जो इज़्ज़त भी बख्शो दे वलाकिर रसूल अल्लाह व खातमुन नबी अञा भी वॾे आवाज़ सां नारे तकबीर मुस्तफा नारे सहाबा नारे हलबन उलमा देवबंद दादानी पैगंबरते दादानी नातिरंते सहाबा के दुश्मनंते छा फरमायो नबी साईं तो मावद अल्लाह जा खजाना ना ऐं मां ग़ैब खे नथो ॼाणियां ऐं मां मलाइकनि मूं न आहियां तूं लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह वइन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन अञा भी वॾे आवाज़ सां नबी ने फरमायो मां इंसान मुआ अल्लाह फरमाए तो मुझो नबी मोहम्मद करीम इंसान मुआ पर यो इल्ज़ाम दा हणनि त हे नबी के पाण जहिड़ो था चओ अल्लाह जी ज़ात जो कसम आहे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे असांजे नबीअ जो को मट ई न आहे चओ असांजो नबी पंहिंजे मट पाण असांजो नबी वॾे आला दर्जे वारो इंसान आहे वॾे अफ़ज़ल दर्जे जो इंसान आहे हुज़ूर जे मट तो ना है कोई पर हुज़ूर जे पेरनि मुबारकनि जी मिट्टी मुबारक दज़ मुबारक जे भी मट कोई कोन्हे ये भला ही ना वरी माण्हुनि खे त वाह बि नबीअ खे पाण जहिड़ो चवंदा अथव केरु थो चए नबी साईं असां जहिड़ो आहे चो जेको चवे थो नबी साईं असां जहिड़ो आहे चो उहो काफ़िर आहे चओ असां चवंदा आहियूं नबी साईं जन असां आहिनि पर असां जहिड़ा न आहिनि हुज़ूर आला दर्जे जो इंसान मोहम्मद करीम जो अमामना जे पेट मुबारक में अचो मौजूदो मोहम्मद करीम जे मिठड़े मोहम्मद करीम जी विलादत बासादत मौजूदो
मिठड़ो मोहम्मद करीम हुआ जे मिठे मोहम्मद करीम जी बचपन मौजूदु जे जी जवानी मौजूदु जे साईं जो चिरो मुबारक मौजूदु जे साईं जा हथ मुबारक मौजूदु जे साईं जा पेर मुबारक मौजूदु जे साईं जो जिस्म मक़दार मौजूदु जे साईं जो ॻाल्हाइण मौजूदु जे साईं जो विहण मौजूदु जे साईं जो शादियूं मौजूदु जे साईं जो न्याणियूं मौजूदु जे साईं जा बचड़ा मौजूदु जे साईं जा ॾोटा मौजूदु जे साईं जो सॼो ख़ानदान मौजूदु जेको साईं हा मौजूदु ई मौजूदु आहे जंहिंजी नबूवत मौजूदु इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ एड़ो मिठड़ो मोहम्मद करीम एड़ो सोनू साईं उन जे लाइ असां चवंदा असां जहिड़ो छड़ी माण्हुनि खे भुलायो थो वञे न वञो वाहिबिन जे जलसे में न वञो लाहिबिन जे जलसे में कावड़ में अहिड़ा ॻाल्हियूं ईंदा इहे कटड़ू इहे ठोड़ू इहे गुस्ताख़ रसूल इहे अलीअ खे न मञण वारा इहे पीरान पीर खे न मञण वारा इहे वलियनि खे न मञण वारा न वञो हिननि जे जलसे में छड़ी माण्हुनि खे ट्राह ॾींदा छड़ी माण्हुनि खे वर्ग लाईंदा बर्ग लाईंदा न वञो हिननि जे जलसे में शिते कुते जी गिग अथव मां तव्हां पुछा थो कयां हिते शिते कुते जी गिग आहे या क़ुरान शरीफ़ जो लाटा आहिनि नंढड़ा ॿार सुभान अल्लाह चवंदा बाक़ी तव्हां वॾा ॼणो रोज़ो रखी आया आहियो हेॾे क़ुरान मजीद चओ हेॾो होॾो जी ॻाल्हि ई न आहे तूं ॿियनि जे जलसे में वेंदो हुन जी ॻाल्हि कंदा हुनखे साराईंदा हिते क़ुरान शरीफ़ जा लोॾा आहिनि क़ुरान मजीद जा झटका आहिनि क़ुरान मजीद जूं लोलियूं आहिनि क़ुरान मजीद जूं मौजा मस्तियूं आहिनि अल्लाह जी ज़ात जो कलमा जेको हिते आयो उहो रंग जियो दुनिया में ॿिया बात आख़िरत में बि हुनजा बेड़ा पार थी पया हिन क़ुरान शरीफ़ जे जलसनि खां झलियो थो वञे न वञो वाहिबिन जे जलसे में ऐं हुननि खे बि पक आहे त हिकु दफ़ो इहे जलसे ते विया हिननि जे ते त वरी वापसि ॻाल्हायो मोटदा ई न छो त हुननि खे भुलायो आहे त हे नथा मञनि नबीअ खे हे नथा मञनि हज़रत अलीअ खे हे नथा मञनि पीरान पीर खे नथा मञनि वलियनि कुतुबनि गौसनि खे
जॾहिं उहे जो अचनि था असांजे जलसे में क़ुरान जो ॿुधनि था, नबी मोहम्मद करीम जी साराह जो ॿुधनि था, हज़रत अलीअ जो मान जो ॿुधनि था, पीरान पीर जो मान ऐं शान जो ॿुधनि था, पोइ त चवनि था त विया हे त हक़ ते आहिनि, हे त सभु कुझु मञियो वेठा आहिनि, पोइ असांखे छो था झरनि। पोइ हुननि खे ॻाल्हि सम्झ में थी अची वञे, पोइ हुननि वारा असांजा था थी वञनि, तॾहिं हुननि खे भउ थो अचे, छो त हुननि वटि 2 नंबर वारो माल आहे, असां वटि 1 नंबर वारो माल आहे। अब तुझे वो जे वटि 2 नंबर वारो माल हुजे, असां वटि 1 नंबर वारो 1 नंबर वारो माल आहे। हाँ, असां कॾहिं कंहिंखे झलियो आहे त बाबा हिननि जे जलसे में न वञो, सची अथव कसम अथव, कॾहिं तव्हां मनो कयो आहे? असां चऊं था सभु जलसा घुमी अचो, वरी पोइ असांजे जलसे में बि अचो, पोइ वरी तव्हां पाण क़ुरान जो मुतालो कयो, जेका जमात तव्हांखे क़ुरान जे मुताबिक़ नज़र अचे उन जमात में शामिल थियो त तव्हांजा दुनिया में बि बेड़ा पार, आख़िरत में बि सोन जे बंगलनि जा वारस ऐं मालिक बणिजो। अंधो यकीन न कयो, ईअं त क़यामत जे ॾियारे रत जा फुड़ा विधारो संभालियो। जीअं मौलवी आखसन, जीअं असांजा पीर साईं आखसन, जीअं असांजा मुर्शिद आखसन, पहिरियों ॾिस त सयूं मुर्शिद क़ुरान जे मुताबिक़ आहे जेको तो कयो आहे, जेको तोखे ग़ैरुल्लाह खां वते थो ॾुजारींदो, इहो तुंहिंजो मुर्शिद आहे। मुर्शिद उहो आहे हक़ वारो जेको अल्लाह खां तोखे ॾुजारे। मुर्शिद कामिल हुआ हक़ वारो मुर्शिद हुआ जेको रब खां तोखे ॾुजारे। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। जेके तव्हांखे उन्होंने को ॾिजारनि या पाण को ॾिजारनि, जो इहे हक़ वारा मुर्शिद न आहिनि, इहे जो न हक़ वारा मुर्शिद नकली पीर आहिनि। बहरहाल पंहिंजो ईमान बचायो, न लॼो कंहिंखां, कंहिंजे हथ में कुझु ई न आहे, हर शइ करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। साईं हीअं कंदई, साईं हूअं कंदई, साईं खे ॾनो पुॼाए, आहे साईं खे ॾन जी बुख पियो वरी छा, साईं वटि मेंह पुॼाए, साईं वटि गऊं पुॼाए, न त बीमारी पवंदई, साईं बीमारी विझंदई, ढिजारियो थो वञे माण्हू खे। अलाए कहिड़ा कहिड़ा पीर निकिता आहिनि, हिकिड़ो नांगो शाह पीर, वरी हिकिड़ो ट्रैक्टर शाह पीर, सॼो ट्रैक्टर पड़नि सां भरिजी वियो आहे, जंहिं ट्रैक्टर जा 4 ई टायर पंचर थी विया आहिनि, उहो वधे थो ॿियनि जूं उमेदां पूरियूं कंदो,
तौबा हिकिड़ो वरी कांचन वारो पीर मायूं मर्द पंहिंजूं कांचूं लाहे वञो ते वण ते टंगे था अचनि त असांजी मुराद पूरी थींदी। हिकिड़ो वरी असांजे पासे ॾे घड़ियाल वारो पीर घड़ियाल टंगी वञो मुराद पूरी थींदव। हिकिड़ो वरी गॾ वारो पीर गॾ पुॼायो पुट जो पैगाम वती वञो ख़ुशख़बरी वती वञो आहे वाह जो इन्हनि फ़क़ीरनि बि फंद कया आहिनि मुजावरनि बि वाह जो माल कमाइण जो तरीक़ो इख़्तियार कयो आहे। उमेदनि पूरी करण वारो केरु ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض أإله مع الله قليلا ما दर बदर थी रब जो दर्शन ईंदो किन्ना थी दो रब जो दर्शन ईंदो वञो सुथरा टंगियूं पवंदव रब जो दर्शन ईंदो वञे ट्रैक्टरनि ते बि पड़ चाढ़ींदो रब जो दर्शन ईंदो बच्चा ॿार ख्वार कंदो ज़लील रुसवाए तबाह बर्बाद थींदो तंहिंजे करे हेॾे जो अल्लाह जे दरवाज़े ते अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू अल्लाह वादो और बानो माता जे लाइ ॾींहुं राति दरवाज़ा खोले वेठो आहे दुआ जा ॾींहुं राति मस्जिद जा दरवाज़ा खोले वेठो आहे और बानियूं तारे लाइ ॾींहुं राति रहमत जा बाज जा कर्म जा दरवाज़ा खोले वेठो आहे। तव्हां घरनि में मुसलनि ते बि मुखों दुआऊं घुरो तव्हां मर्द मस्जिदनि में अची मुंहिंजी नमाज़ पढ़ी मुंहिंजा सजदा करे मुंहिंजा रुकू करे मुंहिंजे बंदगी करे मुखों दुआऊं घुरो मां अल्लाह साईं इन इंतज़ार में तत्ता घुरंदा वञो मां तव्हांखे ॾींदो वञा मां अल्लाह गनी अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु गनियुन अनिल आलमीन। होदे होदे भजो हाणे ट्रैक्टर भी मुरादा पूरियूं कंदो हे अकुला जे ट्रैक्टर जा चारई टायर ख़तम इंजन कम नथी करे स्टार्ट नथो थिए उहो हाणे उमेदां पूरियूं कंदो माण्हू जो अकुल त ॾिसो माण्हू केरु सम्झाए वञो बुज़ुर्गनि जे जेके हक़ वारा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जी क़बरुनि ते वञो वञो टे कुल पढ़ी उन्हनि खे बख़्शो दुआ घुरो अल्लाह खां अल्लाह साईं इनखे टे कुल बुज़ुर्ग जेके असां पढ़ियासीं नसीब फरमा उनजी रूह खे राहत पहुचा बाक़ी घुरो अल्लाह खां कंहिंखां घुरो ॾियण वारो केरु आहे बहरहाल मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां और मेराज वारे वाक़े में अल्लाह ने या भी ॻाल्हि आहे तव्हांखे असां सभिनी खे सम्झाई त मिठड़े नबी मोहम्मद करीम खे ग़ैब जो इल्मु न हो
जो हुजे ज़ात नबी मोहम्मद करीम आराम न करे निंड न करे साईं फरमायो ये गैब जो इल्म नहीं जे हुजे हाँ साईं फरमायो तो मेराज वाली रात मां मोहम्मद करीम निंड न किया मुझे मालिक मुझे घुराए मुझे खालिक मुझे घुराए मुझे राज़िक़ मुझे घुराए मां कीअं न रखिया साईं फरमायो जेकॾहिं मुझे गैब जो इल्म हुजे हा साईं फरमायो मुझे तकलीफ़ न अचनि साईं फरमायो मुझे गैब जो इल्म हुजे हा तो मुझी चीच मुबारक शहीद न थिया साईं फरमायो मुझे गैब जो इल्म हुजे हा तो मुझो दंद मुबारक शहीद न थिया मुझे गैब जो इल्म हुजे हा साईं फरमायो हाँ मां मोहम्मद करीम खडन में न किया केतरा ही दफा रातुन जो मक्के वारा मस्जिद ना खड़ा आया मां मोहम्मद करीम करी कोमल जे पतो याद दे खड़ाए मां खड में न किया साईं फरमायो केतरा ही दफा मुझे रस्तन दे कड़ा इशारा वेंदा जे मुझे इल्म गैब जे मां उन रस्ते साईं न जा साईं फरमायो जे करे मुझे इल्म गैब जे तो ताइब वारा मुझे पत्थर टुटी ना मां ताइब वञाई ना साईं फरमायो जे करे मुझे इल्म गैब जे मुझे आका से फरमायो जंगे बदल में मुझे 14 गुलाम शहीद न देवा जे करे मुझे इल्म गैब जे जंगे ओद में मुझे 70 गुलाम शहीद थी ना जे में चाचो भी हमजो भी शहीद थी नो जे जा 11 टुकर थी ना साईं फरमायो चाचे के न थी वञा पर इल्म गैब मुखे ना इल्म गैब अल्लाह गया साईं फरमायो जे करे मुखे इल्म गैब हो जा तमा मस्जिद ज़रार जे इफ्तिता जे लाए न वञा साईं फरमायो रब मुखे मोटायो मुंडम छा मोहम्मद करीम काडे तो वञे साईं मस्जिद ठाही तो इफ्तिता तो करण वञा अल्लाह फरमायो या प्यारा नबी कोई जे मोहद हे मस्जिद ज़रार हाँ हाँ या इबादत लाए न थैया ताजे शहादत जे लाए थैया ताजे शहादत जो सिस्टम ठाहियो पियो पेगंदा तैयार कई वई माण्हू हथियार न विहारिया विया आहिनि फिरानी जॻह ते ला तालमुहुम नालमुहुम ओ मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम बाज़ारनि जूं डारियूं ॾिसी बटका ॾिसी न भुल ये मुनाफिक थी ये अंदर में बिलाई ब्याह के वेदा थी है तो ये मस्जिद जे वठी न था वञने है तो ये शहीद करण जो इरादो के वेदा है ला तालमुहुम नालमुहुम मां तुरन मुनाफिकन के जाना तू न तो जाने तेजे करे ओ मेरा प्यारा नबी मोहम्मद करीम पोइटे मोट मां अल्लाह देंगे तू वडो प्यारो तू वडो प्यारो तू वडो प्यारो और मेरा सोना मोहम्मद करीम तू वापसी थी मां अल्लाह से इन मस्जिद जे मदई पाबंदी तो है जड़ा तो यो मुझो घर ही ना है इदे इबादत ही जायज ना है जेका मस्जिद ताजे शहादत जे लाए पिरो पेगंदा में तैयार दे मान के कलदम तो करे जड़ा और मजा ले लो हुजूर फरमायो जे कने मुगे मगरे बोले आदमा मस्जिद ज़रार जे खुदा लाए न या मुगे इल्म गैब न तने दमावे साईं फरमायो 70 कारी कुरान जा वीआईपी कुरान जा हाफिज आलम मुनाफिक मुखों बथिया उन्हनि वीचारनि के वञी अॻिते पुठों साईं फरमायो जे मुगे बुझिया तो मां उन्हनि खे ॾियाईंदा पंहिंजा चूंडे चूंडे वीआईपी कारी वीआईपी हाफिज वीआईपी आलम साईं फरमायो मूंखे इल्म गैब न आहे इल्म गैब अल्लाह गया आलिमुल गैब शाद वर्रहमानुर रहीम हे वरी इल्म गैब जूं चाबियूं तो विराईंदो अचे
मां दाम पुछा तो क्या रब शाह फरमायो कुरान मजीद में ला तालमुम नानु नालमुम रब फरमायो मुझा नबी तू इन मुनाफिकन के न तो सुञाणे मां तो सुञाणे कुछ सुञाणियो तो सही कुरान के कुछ समझो तो सही कुरान के हरू भरू बम ता हणंदा तो बहरहाल नबी सही के इल्म गैब चो न हो जो जॾहिं नबी के इल्म गैब न आहे तो जो ॿियनि खे कंहिंखे इल्म गैब थी थो सघे अदा हुज़ूर खां मथे को ॿियो आहे और नंबर पहिरें दिन मेराज वारे वाक़े मोहल्ला या ॻाल्हि बि सम्झाई त इल्म गैब मुंहिंजे मोहम्मद करीम खे न हो नंबर बाद भैया भी समझाई तमयो मिठड़ो मोहम्मद करीम मुझो बानड़ो इंसान बशरा सुब्हानल्लाही असरा बिअब्द लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू अस्समीउल बसीर अञा बि वॾी आवाज़ अदा असराब अबदिया कन असराब नूरिया मता बोलिया हो जो असराब मता असराब शरीकी हो जे न अब तो छाके जो आ बानो केर थींदो आ इंसान पोइ बि असांजे दोस्तनि खे ॻाल्हि सम्झ में न थिए थी न वञो हे नबीअ खे नथा मञनि हाणे बाबा छो नथा मञनि हे नबीअ खे नूर करे नथा मञनि हे नबीअ खे बशर था चवनि बेदब गुरदाग कावड़ वञे नथी अल्लाह जो नबी जंहिंखे इंसान चवे कन असां था चऊं ॻाल्हायो मोहम्मद करीम पाण खे पाण इंसान थो चवे कन असां था चऊं फरमाया ना अव्वलुल आबिदीन हुजूर शादो जे अन अव्वलुल आबिदीन वॾे असराब अबदीन रब तो चयो मुंहिंजो नबी बानड़ो आहे हुजूर तो फरमाए मां अल्लाह जो बानड़ो आहियां ऐं हे वरी चए न मिठड़ो मोहम्मद करीम अल्लाह जे नूर मां पैदा थियो रब फरमायो कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद रब फरमायो ओ मुंहिंजा मिठड़ा नबी मोहम्मद करीम ऐलान करे ॿुधाए चवें त मां अल्लाह हिकिड़ो आहियां ऐं चवें त मां बेनियाले बेपरवाह आहियां ऐं चवें त ना मां कंहिं पैदा थियो आहे न मूं को पैदा थियो आहे न मूंखे अबू अमाया न मूंखे बचा ॿार आहिनि फरमाए बदीउस समावाति वल अर्ज़ अन्ना यकूनु लहू वलद
वलम तकुन लहू साहिब। अल्लाह फरमायो आसमान वारन जो मालिक भी मां, जमीन वारन जो मालिक भी मां। अहदे वल्लाह यकून लहू वलद वलम तकुन लहू साहिब। माखे कियां थी औलाद, कियां थी दो मुखे पुत्र, कियां थी मुखे न्याणी, कियां को पैदा थी सके तो जॾहिं त मूंखे ज़ाल ई न आहे ॿार ॾियण वारी। सारी दुनिया वारनि खे आल औलाद वारो बचन ऐं ॿारनि वारो ज़ाल वारो बणाईंदो आहे, पर मां अल्लाह ज़ाल हूं बि पाक त बचन ऐं ॿारनि हूं बि पाक। वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन हफ़दतन वरज़क़कुम मिनत तय्यिबात। गाल खुटी कन आई अदा अल्लाह चे दो मामू केर पैदा तो थी सके जॾहिं त मूंखे ज़ाल ई न आहे ॿार ॾियण वारी। पोइ हे जो चवंदा त अल्लाह जे नूर मूं नबी पैदा थियो आहे, पोइ क़ुरान जे सूरे ख़िलाफ़ जो इनकार करनि था कनि न, ॻाल्हायो ई नथा। ख़ुदा हिननि खे हिदायत ॾे, ख़ुदा हिननि खे सम्झ ॾे। वरी बि असांजा भाइरनि चओ, वरी बि पर वीचारा किरी पिया आहिनि आसमान खां खर में न समाए। बाबा मरूम चवंदो को घर गाॾे खां किरे तॾहिं बि 2-3 कलाक हुनजो मथो फिरंदो। हे जो आसमान खां किरिया आहिनि त हिननि जो दिमाग़ जाइ ते कीअं हुजे, रहंदो? ॻाल्हायो ई नथा। जे दिमाग़ जाइ ते हुजनि हा त सची ॿुधायो क़ुरान खे मञनि कनि न, जे नथा मञनि त मन वीचारनि खे तकलीफ़ आहे दिमाग़ में। वीचारा बीमार आहिनि, हिन जो इलाज करिणो आहे। बीमार खे खणी खट खां ॿाहिरि, घर खां ॿाहिरि उछलबो न आहे। अदा तव्हांजे घर में जेको बीमार थींदो आहे त तव्हां छा कंदा आहियो? त खणी ॿाहिरि फिटी कंदा आहियो, हुनजो इलाज कराईंदा आहियो नी। हे बि बाबा बीमार थी पिया आहिनि वीचारा, ऐं अलाह जे फज़ल सां केतिरा ई बीमार सेहतमंद थिया आहिनि हिन क़ुरान शरीफ़ जे ॿुधण खां बाद। केतिरा ई मुशरिक मुहिद बणजी विया, केतिरा ई मिटन खाइण वारा वारे पाणी जे पीअण जा आशिक़ बणजी विया, केतिरा ई अल्लाह जे सजदन ॾियण वारा रब जा पुजारी बणजी विया, केतिरा ई हुते ते किरण वारा सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जे दरवाज़े ते किरण वारा बणजी विया। वेला हुकुम ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। इन्हनि खे वठी अचो हेॾे, अॼु क़ुरान मजीद ॿुधायूं त मन का सेहत मिले, मन को दिमाग़ हिननि जो जाइ ते अचे, मन तंदुरुस्त थियनि, मन जहन्नम जी बाहि खां बचनि। अल्लाह जी ज़ात जो कलमा मुशरिक दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहे, क़ब्र क़यामत में भी हमेशा जे लाइ अज़ाब जो बल बणंदो। हुज़ूर जहिड़ी हस्ती की अल्लाह मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम तूं वॾो प्यारो आहे मूंखे, एॾो प्यारो आहे, एॾो प्यारो आहे। लवला कलमा ख़लक़ लवलाक, जेकॾहिं तोखे पैदा न कया त जान ई न ठाहिया, तोखे पैदा न कया त सॼी चंड ई पैदा न कया, तोखे पैदा न कया त ज़मीन ई न विछाया,
तो के पैदा न किया आसमान ही न दाया तो के पैदा न किया तो जन्नत में जन्नत त्याग न किया हे जन्नत में जन्नत भी तुझे सदके त्याग कई दमाए जेके तो के नाराज करारण के जन्नत में शिलाई न मान जेके तो के राजी करारण के सोने जे बंगले जो वारिस से मालिक बनाई न मान ज़वाता असना फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मिठड़ा मोहम्मद करीम तू वडो प्यारो आ पर लन अशरक लयाबतन अमल वला तकुनन मिनल खासिर जेकरे मजा नबी मोहम्मद करीम तुम शिरक कर दो तो तुझा अमल भी सब मां अल्लाह खत्म करे छड़ीनो माए और मजा लो शिरक जे करे अल्लाह पाने नबी मोहम्मद करीम प्यारे सा महबूब ज़ात न तो करे तो ताजा ना किया रात को शोध तौहीद अल्लाह जे गैरत जो मसलो आना तौहीद अल्लाह जे इज्जत जो मसलो आना तेरे करे माता सबने के मोदबाना मुदारिस करना हुआ मेहरबानी फरमाए पान में तौहीद पैदा करो ऐ तौहीद दे मजमूती पीरो इनमें हमारी कामयाबिया इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल-जन्नति अल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह व लकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फीहा मा तदरुन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। चोला आगे तो ही वडी प्यारी है हुजूर भी पेरे पेरे नंबर दे पानी नबूवत बयान न कई मक्के में पेरे पेरे नंबर दे अल्लाह जी तौहीद बयान क्यों अजी तौहीद न थी वने मुसलमान है तौहीद पक्की क्यों जो सब कुछ करण वालो केर सबसे जो मालिक केर सबसे जो खालिक केर सबसे जो राज़ केर पुत्र ॾियण वारो केर न्याणी ॾियण वारो केर पुत्र ऐं न्याणियूं गॾे ॾियण वारो केर जे सॾु बणाइण वारो केर बीमार करण वारो केर सेहत ॾियण वारो केर परेशानी ॾियण वारो केर परेशानी हटाइण वारो केर मुझा अजीजो अज सब यो इरादो क्यों चो इंशाअल्लाह पांजी जिंदगी तौहीद वारी गुजारींदासीं हाँ कंहिंजे हथ में कुछ ही ना है पांजो ईमान न विञायो पांजो कलमो न विञायो पांजी मुसलमानी न विञायो और फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर
तूलिजुल लैल फिल नहार व तूलिजुल नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तरज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब। अञा वॾे आवाज़ सां हेॾे निहारियो। हाजी साहब बि पहुची वियो आहे। हाजी साहब जी सुखड़ी न अची वई आहे। हेॾे पहुची छो था थकियो? हेॾे थकियो न भाउ। हेॾे निहारियो। पहिरें नंबर ते मेराज मां अल्लाह साईं इहा शइ वाज़े कई त मिठड़े मोहम्मद करीम खे ग़ैब जो इल्मु न हो। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह इहा शइ वाज़े कई त मिठड़ो मोहम्मद करीम छा आहे? जो इंसान। ऐं टे नंबर ते अल्लाह साईं इहा शइ वाज़े कई त मिठड़ो मोहम्मद करीम हाज़ुर नाज़ुर ॻाल्हायो ई नथा। अदा जे हाज़ुर नाज़ुर हुयो त मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम त मेराज करण जी ज़रूरत हुज़ूर खे पवे हा? हाज़ुर नाज़ुर माना छा? हाज़ुर माना जाते काथे मौजूद, नाज़ुर माना जाते काथे हर शइ ॾिसे थो। पोइ नबी साईं खे मेराज जी कहिड़ी ज़रूरत पवे हा? अदा कॾहिं ईअं चयो अथव त अल्लाह साईं कराची में आयो, कॾहिं ईअं चयो अथव त अल्लाह इस्लामाबाद में आयो, कॾहिं ईअं चयो अथव अल्लाह साईं हैदराबाद में आयो, कॾहिं ईअं चयो अथव अल्लाह लाहौर में आयो, कॾहिं ईअं कंहिं चयो आहे त अल्लाह साईं सऊदीअ में आयो या कतर में आयो या अबू ज़हबीअ में आयो या अल्लाह साईं ईरान में आयो या फ्रांस में आयो या अल्लाह सूडान में आयो। ईअं कॾहिं कंहिं चयो आहे? अजीज़ो छो जो अल्लाह खे अचण जी ज़रूरत ई न आहे। रब साईं जाते काथे मौजूद ई मौजूद आहे। पोइ जॾहिं नबी साईं जाते काथे मौजूद आहे, हाज़ुर नाज़ुर आहे, त पोइ हुज़ूर खे एॾे वॾे सफ़र करण जी ज़रूरत कहिड़ी? कुझु सम्झो त सही। जे हुज़ूर हाज़ुर नाज़ुर हो, जाते काथे मौजूद हो, पोइ नबी साईं खे मके खां मदीने शरीफ़ हिजरत करण जी ज़रूरत कहिड़ी? सभु चो नबी साईं हाज़ुर नाज़ुर न हो तॾहिं त हुज़ूर मेराज कयो। चो हाज़ुर नाज़ुर हुज़ूर न हो तॾहिं त मके शरीफ़ खां मदीने शरीफ़ हिजरत। अदा नबी साईं जन मके में आया त मदीने में न। जे मदीने में आया त मके शरीफ़ में। जे फ़र्श ते आया त अर्श ते। जे अर्श ते विया त फ़र्श ते। कुझु सम्झो त सही। क़ुरान शरीफ़ में ॿिनि क़िस्मनि जूं सूरतां आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं? मकी ऐं मदनी। हाणे जेके सूरतूं नबी साईं जे मथां मके शरीफ़ में नाज़िल थियूं उन्हनि जो नालो रखिजियो मकी। ऐं जेके सूरतूं मदीने शरीफ़ में नाज़िल थियूं उन्हनि जो नालो छा रखिजियो? मदनी। क़ुरान बि ॿुधाए थो त हुज़ूर हाज़ुर नाज़ुर न हो। मके में हो त मदीने में, जे मदीने में आयो त मके में। हाँ, नबी साईं जन ज़िंदा हा त हाज़ुर नाज़ुर न हा। नबी साईं जन दुनिया में बुरको मटाए विया त हाज़ुर नाज़ुर थी विया। हे बि अकुल आहे। हिकिड़ा वरी चवनि था चए साईं जिन हुज़ूर जो रूह जाते काथे घुमे थो मौजूद आहे। भला मां तव्हां पुछा थो कयां नबी साईं खे ॿ रूह आहे कन हिकिड़ो? ॻाल्हायो ई नथा। रूह घणा थींदा आहिनि? पोइ नबी साईं फरमायो मां जॾहिं क़बर मुबारक में वेंदुमि अल्लाह साईं मुंहिंजे अंदरि पंहिंजो रूह वापसि कंदो। साईं जन फरमायो मूंखे ज़िंदा कंदो। साईं जन फरमायो मां क़बर मुबारक में ईअं खाईंदुमि जीअं दुनिया में खावां थो, ईअं पीअंदुमि जीअं दुनिया में पीआं थो, ईअं ॿुधंदुमि जीअं दुनिया में ॿुधां थो। साईं जन फरमायो ओ मुंहिंजा आशिको, ओ मुंहिंजा पतंगो, ओ मुंहिंजा परवानो, सो मुंहिंजा शेदाइयो, अचिजो मदीने शरीफ़ में रोज़े अतार ते मुंहिंजे क़बर मुबारक जे ॿाहिरां मूंखे सलाम पेश कयो। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। साईं जन फरमायो मां तव्हांजे सलामनि खे ॿुधंदुमि ऐं तव्हांखे वालेकुम सलाम जो जवाबु ॾिनो। ऐं साईं जन फरमायो मुबारक हुजे उन्हनि माण्हुनि खे जिन अची मूंखे सलाम ॾिना ऐं मां वालेकुम सलाम जो जवाबु ॾिनोमान। उन्हनि जे लाइ शफ़ाअत मुंहिंजे मथां वाजिब थी पवंदी। क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदोमान।
हाणे उहो रूह त नबी साईं जे जिस्म अतार में आहे साईं जन रोज़े अतार में हिननि वरी ॿियो रूह कान वांदो आहे जेको नबी साईं जो जाते काथे आहे छड़ी धमाका बम मना बम डर हिकिड़ो ठाहे वरी हणंदा वरी ॿियो था ठाहे हिन जो कम ई बम हणण ते आहे हिकिड़ो वरी मूंखे चइबो चईं कलमो त भर मां चयो हा पढ़ां थो ला इलाहा तव्हां बि पढ़ो इल्लल्लाहु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं हाणे हिन जी माना कर मां चयो मां माना कयां थी हा साईं तव्हां कयो मां चयो हा मां माना कयां थो न आहे को इलाह सवाइ अल्लाह जे ऐं मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे चई वरी साईं ॿीहर त चओ मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे पाण तव्हां चओ त आहे मां चयो पोइ आहे जो मतिलबु छा चयो माना आहे त माना जिते किथे मौजूदु आहे न हाज़ुर नाज़ुर आहे न मां चयो पोइ भला ॿुध मां चवां थो पाकिस्तान में सूबो बलोचिस्तान बि आहे चओ तव्हां बि चओ यार मसइलो सम्झ में अची वेंदव पाकिस्तान में सूबो बलोचिस्तान बि पाण हुनजो मतिलबु इहो आहे त बलोचिस्तान जिते किथे आहे अकुल न मौत अकुल लभे न थियो पघार वधायो मां वरी ॿियो चयोमांसि मिसाल मां जो दुनिया में दुबई बि मुल्क चओ आहे पोइ आहे जो मतिलबु छा दुबई हिते अची वई छा जिते किथे अची वई छा कहिड़ियूं ॻाल्हियूं हिकिड़ो वरी चइबो चई हीअ आहे त पढ़ो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन साईं माना कयोसि त अल्लाह साईं फरमायो आहे पंहिंजे नबीअ जे लाइ त मिठड़ो मोहम्मद करीम सभिनी जे लाइ जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे रहमत हो वरी माना हीअं पियो करे जहाननि जे लाइ नबी मिठड़ो मोहम्मद करीम रहमत बणिजी आयो आहे आहे त माना जीअं आहे साईं जिते काथे पोइ मां चयो हीअं भला हीअ आहे त काॾे कंदे पढ़ो इन अव्वल बैतियुं न कजो सुभान अल्लाह इन अव्वल बैतियुं बिबक्कत मुबारकम वहुदल लिल आलमीन अञा वरी आवाज़ सां हाजी साहब में जियो माशाअल्लाह हेरे निहारियो हाँ दे ओलो इंतज़ार थियो मुंहिंजा अज़ीज़ो मां हुनखे चयो त अल्लाह फरमाए थो काबो जहाननि जे लाइ छा आहे हिदायत आहे पोइ आहे जो मतिलबु छा त काबो जिते किथे मौजूदु आहे छा हे बि ॻाल्हियूं न मिड़ई अटकल सटकल करे हेॾो होॾो करे गुता सुता हणी किसा कहाणियूं कूड़ियूं ठाहे माण्हुनि खे परेशान कयो थो वञे चओ हाज़ुर नाज़ुर सिर्फ़ु हिकु रब जी ज़ात आहे फरमाए थो वहुव माकुम ऐनमा कुंतुम वक्त न विञाइजो ईमान न विञाइजो मुंहिंजो नबी मोहम्मद करीम तव्हांजी तुरबत में रोज़े अतहर में मदीने शरीफ में आराम पजीरा हज़रत अली शाह नजर में इराक में तव्हांजी तुरबत में आराम पजीरा हज़रत पीरान पीर बगदाद में पंहिंजी तुरबत में आराम पजीरा
कलंदर लाल शहबाज बुजुर्ग सेवा में पानी दरबार में आराम पजीरा सैयद अब्दुल लतीफ बिदाई रहमतुल्लाह अलैह बित में पानी तुरबत में दरगाह में आराम पजीरा हर को पंजन पंजन जान दिया अल्लाह गवायो माई ताजा बना जाते भी तायो ताजा मंगदी गवाया ता शहर में तो शहर में माता जागो ता बराई में तो बराई में माता जागो ता जंगल में तो जंगल में माता जागो ता बर्फत बयाबान में तो माते ताजा जागो ता जबरन दे तो मा जबरन दे ताजा जागो ता गार में तो गार में माता जागो ता जाते भी आयो माता जागो दी गो ता हकराओ बे माता जागो ता बजाओ माता जागल ता त्रे जनाओ चौथी माता जागल अल्लाह गवायो माई ताजा गवाया जाते भी का तकलीफ का परेशानी का मुंह तागे को मसलो पेश दे माखे सदे बहन के सदे वक्त ईमान नहीं आयो माखे सदे माई जी करवा रहा अजीब दावत ताइजान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून अन्या वडे आवाज मुझे आज़ीज़ो मेहरबानी करे पान संभालो सियाना थियो पान में तौहीद पैदा कयो पान में सही माना में ईमान पैदा कयो पान में सही माना में मुसलमानी पैदा कयो मुझे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हाई साहब जन भी अची आहिनि ऐं मां पंहिंजे बिरादर हज़रत मौलाना साईं अब्दुल सत्तार सुमरी साहब के भी जस्तो ॾियां जो हेड़े फितने जे ज़माने में हेड़ो अज़ीम शान जलसो को ठाहियो अथई प्रोग्राम को ठाहियो अथई अल्लाह साईं हिन जी महिनत क़बूल फरमाए मां हाई साहब खां इजाज़त वठी हिकिड़ो ई नात हुन चवरायां साईं चनात चवरायां अदा हे मूंसां वीचारो मीडिया जो माण्हू गॾु आहे वीचारो नेट ते क़ुरान शरीफ़ जा